जो त नाज़रीन इबरत न्यूज़ एचडी में मां आहियां राहिब गाओ। नाज़रीन अवां खे ॿुधाईंदो हलां त कराची जे इलाइक़े गुलशन मेमार नादरन बाईपास रोड ते डंपर ऐं कोस्टर विच में ख़ौफ़नाक टकर, जंहिं जे नतीजे में 4 ॼणा थॾे ते फोत थी विया ऐं 16 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया। तफ़सील मूजिब गुलशन मेमार थाणे जी हद नादरन बाईपास रोड ते एमडी कट वटि डंपर ऐं कोस्टर विच में ख़ौफ़नाक टकर थी पियो, जंहिं जे नतीजे में औरत ऐं ॿारनि समेत 20 खां वधीक सख़्त ज़ख़्मी थी पिया। कोस्टर मुकमल तौर ते तबाह थी वियो, जॾहिं त डंपर खे पिणु जज़वी नुक़सान पहुतो। हादसे जो इतला मिलंदे ई पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। ज़ख़्मियुनि खे ईदी ऐं चीपा एम्बुलेंस ज़रिए अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल कयो वियो। फोतुनि मां हिक जी सुञाणप सुल्तान पुट अकबर जे नाले सां थी आहे, जॾहिं त हादसे में फोत थींदड़नि ॿियनि 3 ॼणनि जी सुञाणप न थी सघी आहे। ख़ौफ़नाक रोड हादसे में फोत थींदड़नि में कोस्टर जो ड्राइवर बि शामिल आहे। हादसे में ज़ख़्मी थियल 5 ॼणनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे, जिन खे फौरी तौर ते अब्बासी शहीद अस्पताल मां स्टेडियम रोड ते वाक़िए ख़ानगी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। हादसे ज़ख़्मी थियलनि में 4 सालनि जो ॿारु एथल वलद अनीस, 8 वरियनि जो ॿारु जानसेन वलद अनीस, 45 सालनि जी औरत रोज़ीन, 30 वरियनि जो सलमान, 24 वरियनि जो काशिफ़, 25 वरियनि जो शहज़ाद, 45 वरियनि जो शौकत ऐं ॿिया शामिल आहिनि।